भगवान जा भक्त थियान सात संगत जी। ताज खान जिनजो नालो मुसलमान होया पर भगवान श्री कृष्ण जा भक्त होया। ऐं भक्त बणजण खां पहिरों उन्हनि जे जीवन जी हिकिड़ी घटना ईंदी आहे कि अदालत जेकी हूंदी आहे उनमें चपरासी हुया। चओ जय श्री कृष्ण। त हिकड़ी जज साहब हिकड़ी चिट्ठी लिखी भगवान राधा कृष्ण जो जेको मंदिर हुयो उन जे पुजारी जे लाइ। ऐं ताज खान खे वो चिट्ठी ॾिनऊं जज साहब कि वनो भाई हे चिट्ठी जेकी आहे पुजारी खे ॾेई अचो। साम्हूं भगवान राधा कृष्ण जो मंदिर अथव, उते ई पुजारी रहंदो अथव, उनखे चिट्ठी ॾेई अचो। त ताज खान विया, वो चिट्ठी खणी करे ऐं पुजारी जी खे ॻोल्हण लगा। मंदिर पहुता तो मंदिर जे ॿाहिरि ई बीठा हुया। चओ हरे राम। आवाज ॾिनो, जवाब के न ॾिनो, आवाज ना आई। वरी दरवाजो खटखटायो मंदिर जो, पट त खुलल हुया, तॾहिं बि कंहिं ध्यान न ॾिनो। थोड़ो ईअं झांके करे अंदर ॾिठो। चओ जय श्री कृष्ण। थोड़ो सो उन्हनि झांके केवल ॾिठो तो हुते भगवान राधा कृष्ण जी ॾाढी सुंदर भगवान विराजमान हुया, ॾाढी सुंदर मूर्त। चओ हरे राम। नजर पइजी वई। पहिरों बार उन भगवान राधा कृष्ण जा दर्शन कया और निहारंदो रहिजी वियो, उते ई बीह रहियो। काफ़ी देर बीठो रहियो, हिकु टक भगवान खे निहारे पियो। थोड़ी देर खां पोइ जेॾीमहिल पुजारी आया, उन्हनि अची हिलायो, भाई हा ॿुधाए तूं पियो सॾु करें? चई हा हा, हे तव्हांजे लाइ चिट्ठी आई आहे। चिट्ठी ॾिनी, पुजारी जी हस्ताक्षर कया ऐं ताज खान उतां हली विया। पर अॼु जेको उन्हनि दर्शन कयो त उन्हनि खे ॾाढो आनंद आयो। चओ हरे राम। ये सतगुरनि पंहिंजी वाणी में लिखियो आहे न, नानक दरस निहाल। दर्शन करे उहे बि निहाल थी विया भगवान जो। ॾाढा सुंदर प्रेम सां उन्हनि दर्शन कया। हाणे घर विया त उनखे भगवान जी यादि अचे। मुसलमान धर्म में हुया पर भगवान राधा कृष्ण जो हिकु बार उन्हनि दर्शन कयो त हाणे रोज मंदिर जे ॿाहिरि बीह रहंदा हुया। चओ जय श्री कृष्ण। असां बि भगवान जा दर्शन कंदा आहियूं, भगवान खे ॾिसंदा आहियूं, कॾहिं मंदिर में कॾहिं पंहिंजे घर में। पर पोइ बि असांजे अंदर उहो भाव न ईंदो आहे कि वरी वरी भगवान जो दर्शन करण जो मन चए। पर ताज खान केवल हिकु बार भगवान जा दर्शन कया तो उन जे अंदर इहो प्रेम प्रकट थी वियो। रोज मंदिर जे ॿाहिरि बीह रहंदा ऐं बसि परियों खां ई दूर खां ई भगवान खे निहारींदा हुया, भगवान जा दर्शन कंदा। कॾहिं कॾहिं अञा इच्छा थींदी त थोड़ो साम्हूं हली वेंदा, अंदर न वेंदा। छो जो चवंदा वरी माण्हू कुछ चवंदा कि मुसलमान थी करे मंदिर तो वञे, हा न, शर्म जे कारण अंदर न वेंदा। हिकड़ी पुजारी ॾिसी वतो कि भाई हे रोज तो बीहे, रोज तो अंदर निहारे, काथे कोई गड़बड़ त ना आहे। ॿ चार माण्हू घुराए करे चङी तरह उनखे डांट पई ताज खान खे कि खबरदार अगर हिन गली में भी नजर आयो आ तो। चओ जय श्री कृष्ण। खूब डांट पई। हाणे ताज खान घर वयो, रोण लगा कि भाई मां त केवल श्री कृष्ण जा दर्शन करण वेंदुमि, राधा रानी जा दर्शन करण वेंदुमि, मां त कोई बुरो कर्म न पियो कयां। जार जार रोण लगा भगवान जे प्रेम में। रोटी पानी छड़जी वई। चओ जय श्री कृष्ण। कथा में लिखियल आहे कि जेॾीमहिल 2-3 ॾींहं ईअं थिया कि उन्हनि भोजन भी न कयो, जल भी नथा पीअनि, भगवान श्री कृष्ण भी न रही सघिया। चओ राम। भगवान भी न रही सघिया। भगवान खे रोज उन मंदिर में रात जो भोग लगंदो हुयो। जीअं ई पुजारी जी पट बंद करे पंहिंजे पंहिंजे घर विया, भगवान छा कयो, हिकिड़े सेवक जो रूप धारण करे भगवान जे साम्हूं जेको भोजन जो भोग जो थाल पियो, उहो थाल ई खणी करे भगवान सिधो ताज खान जे घर आया। भक्त जे घर आया, भगवान
जी ताज खान ॾिठो, पुछो भाई तव्हां केरु आहियो? चई मां मंदिर मां आयो आहियां, पुजारी मोकिलियो आहे कि तव्हांजे लाइ उन्हनि भोग प्रसाद मोकिलियो आहे, भगवान जो भोग लॻल प्रसाद अथव, तव्हांजे लाइ ख़ासि पुजारी मोकिलियो आहे। चई पुजारी ऐं मुंहिंजी त कुझु ख़ासि ठही न आहे, बल्कि उल्टो उन्हनि मूंखे डांटियो आहे खूब। उन्हनि छो मोकिलियो आहे? चई अलाए, मूंखे जानकारी न आहे, पर उन्हनि मोकिलियो आहे कि वञ ताज खां खे हे भोजन कराया, उनखे बुख लॻी हूंदी, हे थाल बि तव्हां पाण वटि रखिजो, सुभाणे खणी वञिजो। पुजारी जी चयो आहे भाई ताज खां खे चइजां कि हे थाल बि पाण ई सुभाणे खणी ईंदो। अच्छा, भगवान सेवक जो रूप धारण करे आया। कथा में लिखियल अथव साध संगत जी कि पंहिंजे हथ सां भगवान उन भक्त खे भोजन करायो। चओ जय श्री कृष्ण। वो भक्त रोए तो कि सुभाणे मूंखे वरी भगवान श्री कृष्ण जा दर्शन थींदा, ऐं हिते भगवान श्री कृष्ण साम्हूं वेही सेवक जो रूप धारण करे उनखे हथ सां भोजन था कराइनि। भोजन कराए भगवान उतां अंतर ध्यान थी विया, ऐं उन ई रात पुजारी खे बि भगवान सपने में दर्शन ॾिनो। सॼी ॻाल्हि ॿुधाई कि भाई मां ई थाल खणी वियो आहियां ऐं ताज खां खे मां भोजन कराए आयो आहियां, सुभाणे उहो ई थाल खणी ईंदे, उनखे रोज मुंहिंजा दर्शन करण ॾिजां। अरे तव्हां साम्हूं बीह करे बि ओड़ो दर्शन रोज मुंहिंजो न करे सघंदा आहियो जेको परियों बीह करे भाव सां मुंहिंजो दर्शन कंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। तव्हां मंदिर में अंदर रही करे बि मूंखे उहो प्रेम सां निहारे न सघंदा आहियो जेको उहो ॿाहिरि बीह करे रोज निहारींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। रोज उनखे अचण ॾिजो। सुबुह थी ताज खां बि थाल खणी पहुता। इते पुजारी जी बि उथिया। पुजारी जी हथ जोड़े जार जार रोई करे माफ़ी था घुरनि, माफ़ कजां भाई, माफ़ कजां। तव्हां माफ़ी छो था घुरो? जी तो वटि इहो थाल कीअं आयो? चई तव्हां त हिकिड़ो सेवक मोकिलियो राति जो, उहो आयो भोजन कराए वियो। उहो चए पियो पुजारी जी मोकिलियो आहे। चई अरे उहो कोई सेवक न, उहो टिनिनि लोकनि जो मालिक आयो। चओ जय श्री कृष्ण। टई लोक जंहिंजे इशारे ते हलंदा आहिनि, उहो मालिक आयो तोखे भोजन कराइण जे लाइ। ऐं धन्य आहे तूं, तुंहिंजे सदके कल भगवान सपने में मूंखे बि दर्शन ॾिनो आहे। चओ हरे राम। धन्य आहे तुंहिंजो प्रेम कि तुंहिंजे सदके मां बि निहाल थी हुयमि भगवान जो दर्शन करे। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोविंद भाव भगत का भूखा। भगवान जाति पाति न ॾिसंदा आहिनि, स्त्री पुरुष ॿार वृद्ध कुछ भी न ॾिसंदा आहिनि। भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि। साध संगत जी, भाव ग्राही जनार्दन भगवान जो नालो अथव। चओ जय श्री कृष्ण।